जी असां मौजूद आहियूं ड्रखण लॻ ॻोठ लोंगाणी में, जिते असमत मंगी ईरान में जेको आहे ज़हरीले शराब वापराइण सबबु फ़ौत थी वियो। उनजा वारिस हिते मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। नंढड़े सां कहर थियो वियो आहे, ज़हरीलो शराब पीआरे नाहक कयो अथऊं। असांजो ॿियो पुटड़ो बि उते रहे थो, उनखे बि ख़तरो आहे, उनजे बि ज़हरीलो अर्ज़ु आहे, चोथों ॾींहुं आहे। असांजो लाश अस्पताल में पियो आहे। असां उतां वारी हुकूमत के भी इलाज था कयूं, अर्ज़ था कयूं। हितां वारी हुकूमत के भी चीफ मिनिस्टर सभिनी खे अर्ज़ कयूं था, असांजा मदद खुदा वास्ते कई वञे। हिन शराब पीअण खां अॻु में 8 ॾींहं मूंसां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थियसि। मां हीअ न्याणी आहे मुंहिंजी प्यारी, असांजा 2 खून थिया आहिनि। असांखे लाश मिली, असां दीदार करे सघूं पंहिंजे लाश जो। असां 8 साल सिकायल आहियूं, 20-25 ॾींहं अस्पताल में माना कंहिं बि माण्हूअ खे हुनखे मिलणु न पिया ॾियनि। मुंहिंजो भाउ सभु हुते हुनखे बि न पिया मिलणु ॾियनि। ज़ालिमनि ज़ुल्म कयो, 30 तारीख़ ॻाल्हायो अथई। उहो ॻाल्हाए राति जो दावत ॾेई मुंहिंजे बचिड़े खे घुराए राति जो राति में क़त्ल करे ज़ालिमनि ज़ुल्म करे छॾियो। जी जीअं त तव्हां ड्रखण लॻ ॻोठ लोंगाणी में नौजवान असमत मंगी जे वारिसनि जा वीचार ॿुधा ऐं हिननि जो माहौल ॾिठो त हिते कोहराम मतल आहे। हिननि जो इहो चवणु आहे त नौजवान असमत मंगी खे संदसि दोस्तनि ईरान में ज़हरीलो शराब पीआरे हुनखे क़त्ल करे छॾियो आहे, जंहिंजो लाश 4 ॾींहंनि खां तहरान जी अस्पताल में पियल आहे। हिननि हितां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं वसवारनि खां अपील कई आहे त संदसि जो लाश ॾे आणण में मदद कई वञे ऐं हिननि इहो बि मुतालबो कयो आहे त जेके उनजा जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी तौर सख़्तु सज़ा ॾिनी वञे। हिननि जो चवणु आहे त नौजवान असमत मंगी जो भाउ ईरान में रहंदड़ आहे, उन जी जान खे बि ख़तरो आहे, उनखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। असगर थईम, टाइम न्यूज़, ड्रखण।